अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक है त जॾहिं मुअज़्ज़िन अज़ान चवंदो आहे ला यस्मउ सौतहु शजरुन वला मदरुन वला हजरुन वला जिन्नुन वला इंसुन इल्ला शहिद लहू, त उन अज़ान जे मथां वण टिण पत्थर जिन इंसान सभु गवाही ॾींदा आहिनि। जेको मुअज़्ज़िन अज़ान थो चवे त उन जी शाहिदी ते सॼो राज गवाही ॾींदो आहे त असां बि अल्लाह ताला जी तौहीद ते मुस्तफ़ा जी रिसालत ते शाहिदी ॾेई रहिया आहियूं। इन में साईं करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अज़ान ॾियण जो शान ऐं मर्तबो बयान फरमायो आहे। हज़रत सैयदना अब्दुर्रहमान बिन अबी सासा रज़ियल्लाहु तआला अन्हु चवे त असां हज़रत सैयदना अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु तआला अन्हु खां ॿुधो, फरमाए थो इन्नी अराक तजिबुल गनम वल बादिया, मां ॾिसां थो तव्हां ॿाराड़ियुनि में ॿकरियुनि चारण जे लाइ निकिरी था वञो या दुनिया जे कमनि कारनि में हलिया था वञो, तव्हांखे निमाज़ ऐं अज़ान जो फ़िक्र न आहे। जॾहिं महिल निमाज़ जो टाइम थिए भला जे तव्हां तन्हा आहियो त पोइ तव्हां उन जाइ ते बि अज़ान चवंदा कयो। अकेलाई में हुजो या कंहिं जाइ ते हुजो, निमाज़ पढ़ण खां अॻु में तव्हां पाण अज़ान चओ फ़इन्नहु ला यस्मउ मदा सौतिल मुअज़्ज़िन जिन्नुन वला इंसुन वला शैउन इल्ला शहिद लहू यौमल क़ियामा। जेसिताणी तव्हांजो आवाज़ पहुचंदो, जेसिताणी तव्हांजी अज़ान जो आवाज़ रसंदो, पोइ पत्थर ॿुधंदा, जबल ॿुधंदा, वण ॿुधंदा, पखी पखण ॿुधंदा, जिन इंसान ॿुधंदा, क़यामत जे ॾियारे तव्हांजी अल्लाह वटि गवाही ॾींदा। वल्लाहि सचो मुस्लमान हिन जी बख़्शिश फरमा। ऐं अज़ान ॾियणु अहिड़ो भलो कमु आहे जो साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मदीने वारे साईं जी हदीस आहे त यग़फिरु लिल मुअज़्ज़िनि मुंतहा अज़ानिही, जॾहिं अज़ान चवण वारो अज़ान चई मुकम्मल कंदो आहे त अल्लाह उन जा हड़ई गुनाह बख़्शे माफ़ करे छॾींदो। व यस्तग़फिरु लहू कुल्लु रत्बिन व याबिसिन, हिकिड़ो त अल्लाह उन जा गुनाह बख़्शींदो आहे, ॿियो अज़ान ॾियण वारे जे लाइ हर सुकी में रहण वारी शइ या तरीअ में रहण वारी शइ, पाणी में आहे या मथे खुश्की थी आहे, जा बि शइ रहे थी, हर शइ उन अज़ान ॾियण वारे जे लाइ इस्तिग़फ़ार कंदी आहे, दुआ घुरंदी आहे, मौला हिन मुअज़्ज़िन जी बख़्शिश फरमा। सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमायो, हदीस मुबारक इमाम तबरानी पंहिंजे माजम में इहा हदीस आंदी आहे, साईं फरमाए यदुर रहमान फौक़ रअसिल मुअज़्ज़िन, अल्लाह रहमान जो हथ अज़ान ॾियण वारे जे मथां हूंदो आहे। जॾहिं अज़ान ॾियण वारो अज़ान चवंदो आहे त उन जे मथे ते अल्लाह जो हथ हूंदो आहे। व इन्नहु लयुग़फरु लहू मदा सौतिही ऐन बलग, जेसिताणी उन जो आवाज़ वञे थो ऐं उहे उन जो आवाज़ गौर सां ॿुधनि था, अल्लाह उन्हनि सभिनी जी मग़फ़िरत फरमाए छॾींदो। अज़ान अचे त उनखे गौर सां ॿुधो, उनखे सम्झो ऐं उनजो जवाबु ॾियो त अल्लाह उन्हनि जी मग़फ़िरत फरमाए छॾींदो आहे। ऐं अज़ान ॾियणु निमाज़ जे लाइ एॾो वॾो अजुर आहे, अज़ान ॾियणु एॾो वॾो अजुर आहे। तवज्जो ॾियो त मां हदीस ॿुधायां तव्हांखे। मुंहिंजो आका तो फरमाए लो यअलमुन नास मा फि तअज़ीन लतदारबू अलैहिम बिस्सुयूफ। ॿुधो, जेकॾहिं तव्हांखे ख़बर पवे त अज़ान ॾियण में केॾो अजुर आहे, जेकॾहिं तव्हांखे पतो पवे, इल्मु पवे त अज़ान ॾियण में केतिरो अजुर आहे, केतिरो सवाब आहे, लतदारबू अलैहि बिस्सुयूफ, तव्हां तलवारूं खणी अचो झेड़े जे लाइ त तूं अज़ान न ॾे, मां अॼु अज़ान चवंदुसि। सुभान अल्लाह। मुअज़्ज़िन उनजो अजुर एॾो वॾो आहे, एॾो वॾो सवाब आहे जो माण्हू तलवारूं खणी अचनि, तीर तलवारूं कुहारियूं बंदूकूं भाला खणी अचनि त तूं अज़ान न ॾे, मां अज़ान चवां त इहो अजुर अल्लाह साईं मूंखे अता फरमाए। सुभान अल्लाह। हाणे हे त थियो मुअज़्ज़िन जो अजुर, मुअज़्ज़िन जे लाइ सवाब। जेकॾहिं को माण्हू अज़ान ॿुधे ऐं उनजो जवाबु ॾे त ॿुधण वारनि खे बि को अजुर मिलंदो की न कोन मिलंदो। मदीने वारे साईं फरमायो त इज़ा क़ाल अल मुअज़्ज़िन अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, जॾहिं मुअज़्ज़िन चवे अल्लाहु अकबर फ़क़ाल अहदुकुम अल्लाहु अकबर, तव्हां मां जॾहिं को ॿुधे त उहो बि उनजो जवाबु ॾे, ख़ामोशी सां ॿिया कमकार छॾे, चवे अल्लाहु अकबर। पोइ जॾहिं मुअज़्ज़िन चवे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह
قال اشهد ان لا اله الا الله جڏهن مؤذن چوي اشهد ان لا اله الا الله ته ٻڌڻ وارو چوي اشهد ان لا اله الا الله جڏهن مؤذن چوي اشهد ان محمد رسول الله ته ٻڌڻ وارو چوي اشهد ان محمد رسول الله تا جو سॼي اذان پوري ٿئي جڏهن مؤذن چوي حي على الصلاه اي حي على الفلاح توا چو لا حول ولا قوه الا بالله छा चओ ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह ऐं जॾहिं मुअज़्ज़िन चवे अल्लाहु अकबर तव्हां चओ अल्लाहु अकबर जॾहिं मुअज़्ज़िन चवे ला इलाहा इल्लल्लाह तव्हां चओ ला इलाहा इल्लल्लाह मदीने वारे साईं फरमायो जे माण्हू मिन क़ल्बिही जे दिल सां इहे जुमला दोहराया दख़ल अल जन्नह अल्लाह उन्हनि सभिनी खे जन्नत में दाख़िल फरमाए छॾींदो जंहिं बि अज़ान ॾियण वारे खे मुअज़्ज़िन खे उन जे अज़ान जो जवाब ॾिनो इन अंदाज़ में जेको हींअर तव्हांखे ॿुधायुमि नबी साईं फरमायो अज़ान गौर सां ॿुधई उन जो जवाब ॾिनई अल्लाह उन हरनि खे जन्नत में दाख़िल फरमाए छॾींदो हिकिड़े ॾिहाड़े मदीने वारे साईं मुंहिंजे लजपाल नबी हिकु ॾींहुं औरतुनि खे ख़िताब कंदे फरमायो औरतुनि जी मजलिस हुई उन में महबूब सुणे तकरीर फरमाई औरतुनि सां मुखातिब थींदे साईं फरमायो या माशर निसा ए औरतुनि जी जमात इज़ा समेतुन अज़ान हाज़ल हबशी मदीने वारे साईं हज़रत बिलाल ने इशारो कयो जेॾी महिल हे अज़ान चवे बिलाल अज़ान चवे व इकामतहू जॾहिं इकामत चवे अज़ान चवे फकुल्न कमा यकूल जीअं हे चवे थो हिन जे जुमलनि खे दोहराईंदा कयो बिलाल मदीने वारे साईं जो मुअज़्ज़िन हुयो साईं फरमाए हे जीअं चवे हिन जे जुमलनि खे दोहराईंदा कयो फइन लकुन्न बिकुल्लि हरफिन अल्फ अल्फ दरजतिन तव्हां हर लफ़्ज़ जे बदिले जेको तव्हां दोहराईंदो अल्लाह तव्हांखे हज़ार दर्जा अता फरमाईंदो वरी हज़रत उमर साईं वेठो हुयो काल उमर सैयदना अमीरुल मोमिनीन फारूक आज़म अर्ज़ कयो या रसूल अल्लाह हाज़ा लिन्निसा इहो अजुर जेको कलमे जे बदिले अखर जे बदिले हज़ार दर्जा इहो रुगी औरतुनि जे लाइ या मर्दनि खे बता कयो वेंदो साईं ने फरमायो फमा लिर्रिजाल ओ मर्दनि जे लाइ छा आहे हज़रत उमर चयो साईं फरमायो दिफ़ान या उमर मर्दनि जे लाइ जे उहे जुमला दोहराइनि त हर जुमले जे बदिले जेको औरतुनि खे अजुर मिलंदो उन खां ॿीणो वरी मर्दनि खे अल्लाह अजुर अता फरमाईंदो माना हुननि खे हज़ार अजुर मिलिया तव्हांखे अल्लाह 2,000 नेकियूं अता फरमाईंदो दर्जा बुलंद ऐं मन काल मिस्ल मा काल मदीने वारे साईं फरमायो त जेको माण्हू मुअज़्ज़िन जे लफ़्ज़नि खे दोहराए हाज़ा यकीनन त उहो इहो इन ॻाल्हि जो यकीन रखे त दख़ल जन्नत अल्लाह उनखे जन्नत में दाख़िल फरमाईंदो असांजे अज़ान ईंदी पई पोइ म्यूज़िक पियो हलंदो पियो कचहरी पिया कंदासीं कचहरी खुटंदी कोन गुफ़्तगू कोन खुटंदी पाण में डारुनि बटाकुनि में वेठा हूंदासीं मजाल आहे जो माण्हू चुप कनि अज़ान जे आवाज़ ॿुधण खां बाद में अज़ान जो आवाज़ अचे थो पियो ऐं तव्हां कचहरी में मसरूफ़ हुजो त तव्हांजे घर में बेबरकती थींदी बरकत खणाई वेंदी इज़त मोकिलाए वेंदी इल्म में कमी कई वेंदी अल्लाह ताला तव्हांजे दिलनि में ईमान जो नूर कढी छॾींदो अज़ान जो आवाज़ ॿुधी तव्हां जवाब नथा ॾियो पर जे अज़ान अचे ख़ामोश थी वञो उन जो जवाब ॾियो मदीने वारो साईं तो फरमाए इहो यकीन ॼाणो अल्लाह तव्हांखे जन्नत में दाख़िल फरमाए छॾींदो ऐं नबी साईं फरमायो त मन काल हीन यस्मउ निदा जॾहिं माण्हू अज़ान ॿुधे ऐं अज़ान पूरी जेको तरीक़ो हुयो जवाब ॾिनई पोइ हीअ दुआ घुरे अल्लाहुम्म रब्ब हाज़िहि दावति ताम्मा वस्सलातिल क़ाइमा आति मुहम्मदनिल वसीलत वल फदीला वबअसु मक़ामम महमूदल लज़ी वअदता मदीने वाले साईं फरमा इहा दुआ पढ़े अज़ान खां बाद में हल्लत लहू शफाअती यौमल क़ियामा क़यामत जे ॾिहाड़े इन दुआ पढ़ण वारे जे लाइ मूं मुहम्मद करीम जी शिफ़ाअत वाजिब थी वेंदी जेको अज़ान ॿुधे अज़ान खां बाद में इहा दुआ पढ़े त अल्लाह ताला उन जे लाइ मदीने वारे साईं जी शिफ़ाअत हलाल करे छॾींदो हुननि लफ़्ज़नि में ॿुधव अज़ान जो जवाब ॾियो त अल्लाह जन्नत में दाख़िल कंदो हिते वरी नबी थो फरमाए जे इहा दुआ घुरो त मां तव्हांखे जन्नत में वठी वेंदुसि
अमल हिकिड़ो ई आहे, ॾिसो गॼा पिया आहिनि सभई अमल इत्तिफ़ाक़ आहे। 5 मिंट हाफ़िज़ सैफुल आज़ान ॾींदो आहे ख़ालिद, ऐं 5 मिंट बि कोन लॻंदा हाफ़िज़, 5 मिंट वॾा आहिनि ऐं उनखे दोहराईंदा रहूं ऐं दुआ घुरण में हीअ दुआ पढ़ीसीं, 2 मिंट बि कोन लॻंदा, 1 मिंट लॻंदो। तव्हां अज़ान ॿुधो, उनजो जवाबु ॾियो, उन में ॾिसो केतिरा अजर अलाह लिकाए छॾिया आहिनि। ऐं साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मन काल मिस्ल ज़ालिक इज़ा समिअल मुअज़्ज़िन, जॾहिं मुअज़्ज़िन अज़ान चवे ऐं उन खां जेके लफ़्ज़ ॿुधई उन्हनि जो जवाबु ॾे, वजबत लहू शफ़ाअत मुहम्मदिन यौमल क़ियामा, उन जे लाइ मुहम्मद मुस्तफ़ा जी शिफ़ात क़यामत जे ॾिहाड़े वाजिब थी वेंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हां चाहियो था तव्हांखे जन्नत में दाख़िल कयो वञे ऐं तव्हां चाहियो था त मदीने वारे साईं जी शिफ़ात नसीब थिए, हर कंहिंजी चाहत आहे। सोलो सोलो अमल मदीने वारे साईं सेखारियो। ऐं आख़िरी हदीस ॿुधो त मदीने वारे साईं फरमायो, अद्दुआ बैनल अज़ान वल इकामत ला यरद्दु। अज़ान ऐं इकामत सिर्फ़ आहे जेका निमाज़ जे लाइ सिफ़ूं खड़ियूं थींदियूं आहिनि, उन सिफ़ुनि में बीह जेको मुअज़्ज़िन इकामत चवंदो आहे, क़द क़ामत सलात, अज़ान ऐं इकामत जे विच में जा दुआ घुरी वञे अल्लाह रद्द न कंदो आहे, दुआ क़बूल फरमाए छॾे। असां अचूं था 2 रकातुनि जे निकिरी वञण खां पोइ त पोइ दुआऊं किथां घुरंदासीं? जेॾी महिल मुअज़्ज़िन अज़ान चवे त मस्जिद में अची वञो, तहियतुल मस्जिद पढ़ो, तहियतुल वुज़ू पढ़ो ऐं सुन्नतूं अदा कयो, पोइ वेही दुआ घुरो। नबी साईं फरमायो सल्लल्लाहु अलैहि अर्ज़ कयो या रसूल अल्लाह माज़ा नक़ूलु या रसूल अल्लाह, पोइ अज़ान ऐं इकामत जे विच में जेकॾहिं वक़्तु असांखे मिले असां कहिड़ी दुआ घुरूं, छा अल्लाह खे अर्ज़ कयूं? साईं ने फरमायो सल्लल्लाहु अफ़्व वल आफ़ियत फ़ि दुनिया वल आख़िरा, अल्लाह का इहो घुरो त मुंहिंजा मौला असांखे आफ़ियत में रखजांइ, दुनिया ऐं आख़िरत में असांखे अमन वारो बणाइजांइ। हर ॾुख खां, हर दर्द खां, कर्ज़ खां, मर्ज़ खां मौला असांखे आफ़ियत में रखजांइ। इहा दुआ निमाज़ जे अज़ान ऐं इकामत जे विच में घुरंदा कयो, अल्लाह तव्हांजी दुआ रद्द न फरमाईंदो, अल्लाह तव्हांखे हर मुसीबत खां पंहिंजे हिफ़्ज़ ऐं अमान में रखे छॾींदो। अल्लाह ताला शाल असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, अल्लाह ताला असांखे इन्हनि अजरनि खे समेटण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाहुम्मा सल्लि अला हबीबिना मुहम्मद व आलिहि व सहबिहि।